अस्सलाम वालेकुम। मौसम जे हवाले सां गॾु मां आहियां नज़ीर बम्बरो। जीअं मां ॾिसी रहिया आहियो त अॼु ओलह जी बरसाति जो सिस्टम जेको बलोचिस्तान खां सिंध में दाख़िल थियो, उहो खीरथर लेवल खां अॻिते क्रॉस कंदे कंदे एतिरो ताक़तवर थी वियो जो उन सां गॾु तमामु तेज़ तरीन तूफ़ान पैदा थी वियो ऐं बरसाति गजगोड़ ऐं खिवण इहा सूरत हाल हलंदी रही, जेका जिन इलाइक़नि में हली तमामु नुक़सानकार हवा, तमामु तेज़ हवा, जंहिंजी रफ़्तार सेंट्रल सिंध जे इलाइक़नि में 110 किलोमीटर फ़ी कलाक हुई। उन काफ़ी नुक़सान कया। हीउ तूफ़ान सिंध क्रॉस करे वञी रहियो आहे राजस्थान तरफ़ ऐं अॻिते वञी ख़तमु थी वेंदो। त हिन तूफ़ानी हवाउनि ऐं बरसाति जे सिस्टम नवाबशाह, शहदादपुर, टंडवादम, खिपरो, मिरपुर ख़ास, हैदराबाद ऐं उमरकोट ताईं असर छॾिया आहिनि। जॾहिं मथे मुशर्रफपुर ज़िलो में दादू, सेवण ऐं लाड़काणे खे टच कंदो, अॻिते ख़ैरपुर खां क्रॉस थींदो ऐं हिंदुस्तान तरफ़ वञे पियो। हिन में शदीद तरीन तेज़ हवाऊं हुयूं ऐं बरसाति कुझु न कुझु हुई, हल्की फुल्की, घणी बरसाति कान हुई पर खिवण गोड़ हुई। हीउ तूफ़ानी सिस्टम वञी चुको आहे, निकिरी चुको आहे। असां तव्हांखे सुभाणे जे बारे में अपडेट ॾियूं था त सुभाणे छा थींदो। सुभाणे जे बारे में सिंध जे लाइ अॻकथी आहे त सिंध में अॼोके तूफ़ान जहिड़ो ई तूफ़ान पैदा थी सघे थो, अची सघे थो ऐं मिरपुर ख़ास, शहदादपुर, नवाबशाह, हैदराबाद ऐं सेवण, दादू, भिरिया, फैज़गंज, ख़ैरपुर जा इलाइक़ा, हिंगोर जा, सखर ऐं इन इलाइक़नि में हीअ तूफ़ानी हवाऊं पैदा थींदियूं ऐं लाड़काणो, शहदादकोट, जेकाबाद, कंदकोट, ओबाड़ो, घोटकी, वनवाकिल ऐं उत्तर सिंध जा ॿिया इलाइक़ा, उन्हनि में बि इहो तूफ़ान पहुची सघे थो, बरसाति पहुची सघे थी। तूफ़ानी हवाउनि, मिटी उॾाईंदड़ हवाउनि सां गॾु उन्हनि जी रफ़्तार तेज़ थी सघे थी। इन करे सिंध वासियुनि खे एहतियात जो असां चवंदासीं त एहतियात कनि ऐं पंहिंजो अहिड़ो बचाव कनि त जीअं नुक़सानु न थिए। इन खां अलावा हवाउनि जे बारे में असां तव्हांखे ॿुधायूं। ॾखण सिंध में कराची, घारो, ठटो, चोड़ जमाली, बदीन, मिठी, इस्लामकोट, उमरकोट, छाछरो, नंगर पारकर, हैदराबाद, नूरियाबाद, डिगरी, मातली, खिपरो ऐं शहदादपुर ताईं हवाऊं खुलियल आहिनि। ॾखण जूं हवाऊं आहिनि, ॾखण यानी समुंड जूं हवाऊं आहिनि। डायरेक्शन कहिड़ो बि थी सघे थो, ॾखण जी कुंड थी सघे थी। त हीअ हवाऊं जेके आहिनि से तेज़ रफ़्तार हलनि थियूं पियूं ऐं हवाऊं जारी रहंदियूं। सुभाणे कुझु हिननि हवाउनि में घटिताई अची सघे थी। हाणे मॉनसून जी अपडेट आहे त मॉनसून सिस्टम हिंदुस्तान जे सेंटर ताईं पहुची चुको आहे ऐं हीउ मॉनसून सिस्टम जेको आहे उहो हिंदुस्तान में शदीद तरीन बरसातूं वसाए रहियो आहे। मौसम जे सख़्तियुनि ऐं मौसम जे तेज़ियुनि खे अवां अॼोकी तूफ़ानी हवाउनि जे ऐं बरसाति जे वायुमंडल खे ॾिसी अंदाज़ो लॻाए चुका हूंदा त मौसमूं तमामु घणियूं हिन साल सख़्तु आहिनि ऐं तूफ़ानी हवाउनि सां गॾु बरसातूं, खिवणियूं ऐं गोड़ियूं इहे जारी रहंदियूं, ईंदड़ मॉनसून में थींदियूं ऐं हीअ सेंट्रल हिंदुस्तान ताईं पहुचंदड़ जेको मॉनसून सिस्टम आहे इहो पहिरीं जुलाई ताईं या जून जे आख़िरी हफ़्ते वारनि ॾींहंनि में नंगर पारकर ताईं पहुची वेंदो ऐं तमामु घणो एहतियात कयो ऐं पंहिंजा बंदोबस्तु करे छॾियो
छो त हिन साल मानसून सिस्टम जे बरसातूं तमामु ख़तरनाक थी सघनि थियूं ऐं तमामु घणे पाणीअ वारियूं बरसातूं हूंदियूं, यानी उन्हनि में पाणीअ जो मक़दारु तमामु घणो हूंदो ऐं ॿोॾुनि जो ख़तरो पैदा थी सघे थो। इन करे पंहिंजो एहतियात अॻु में करे छॾींदा। हिन वक़्तु सिंध जे अक्सर इलाइक़नि में गर्मीपद घटिजी चुको आहे। तक़रीबन पूरी सिंध में एवरेज गर्मीपद 32-34 आहे ऐं गर्मी तमामु घणी घटि थी चुकी आहे हिन वक़्तु। ऐं सुभाणे जेकॾहिं मंझंदि जी ॻाल्हि कजे त सुभाणे जा जेके टेम्परेचर हूंदा उहे पूरी सिंध में एवरेज टेम्परेचर 42-43 हूंदा, यानी 42 खां 43 ताईं एवरेज टेम्परेचर आहिनि उत्तर सिंध जा ऐं विचोली सिंध जा। ऐं ॾखण सिंध में बि 40-41-42 ऐं कराचीअ में टेम्परेचर जेको हूंदो उहो वधि में वधि 32 ताईं वेंदो ऐं हवाऊं खुलियल रहंदियूं। सुभाणे जे मुमकिन आहे बरसाति ऐं तूफ़ानी बरसाति थी सघे थी त अची वञे। सुभाणे जेका बरसाति ईंदी ऐं ओलह जे सिस्टम जा बादल ईंदा ऐं तूफ़ान ईंदो, उहो जिन इलाइक़नि खे इफेक्ट कंदो, उन्हनि इलाइक़नि में जिन इलाइक़नि ते असरु पवंदो, उन्हनि इलाइक़नि में थरपारकर जे मिठी ताईं जा इलाइक़ा थी सघनि था। उमरकोट, चाचरो, डिगरी, हैदराबाद, मिरपुखास, खिपरो, शहदादपुर, नवाबशाह, सेवण, दादू, भिरिया, हिंगोरजा, खैरपुर, मेहड़, लाड़काणो, शहदादकोट, शिकारपुर, जेकाबाद, कंदकोट, ओबाड़ो, घोटकी, पनवाकिल, इन्हनि इलाइक़नि में सुभाणे तमामु घणो एक्टिव सिस्टम अची सघे थो। उनजी प्रिडिक्शन आहे त सुभाणे बि तमामु एक्टिव ऐं तमामु तेज़ तरीन हवाउनि वारो हिकिड़ो सिस्टम ओलह जो ईंदो, जेको तयारु थींदो ऐं इहो टाइम 3 वॻे 53 खां वठी जारी थी वेंदो ऐं उन में वाधारो ईंदो वेंदो ऐं 5 वॻे धारे शाम जो उन में तमामु घणी तेज़ी अची वेंदी। त असांजूं अपडेट्स जारी रहंदियूं। असांजूं अपडेट्स हासिलु करण जे लाइ असांजो चैनल सब्सक्राइब कयो, पेज लाइक कयो ऐं असांजे चैनल खे प्रमोट कयो, ॿियनि पंहिंजनि दोस्तनि ताईं पहुचायो त जीअं उन्हनि ताईं असांजूं दुरुस्त तरीन अपडेट्स पहुची सघनि। अल्लाह हाफ़िज़।